मरना ऐन ईमा है, नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमा है, सरे मक्तल भी उन पर जिक्र करना ऐन ईमा है। डराता है क्या मुझे दारो रसूल से, अरे नादा नबी के इश्क में सूली पे चलना ऐन ईमा है। इन वक्त बिला ताखीर अवाजे सामो दावत खिताब दे रहे हो आया शीरीन बयान फसीह लिसान हजरत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब जन के तो वो पांचे मुआइज़े हसना का मुस्तफीद फरमाइन। हजरत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्क विज़रक अल्लज़ी अंक़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़तहिम। क़ुर्ब मूसा और गए क़ुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और गए अर्श मुअल्ला और है, खुद जाना और गए खुदा का बुलाना और है, हुस्न यूसुफ और है हुस्न मोहम्मद और है। अज 26 रजबुल मुरज्जब जी रात 1440 हिजरी 2 अप्रैल सन 2019 अरबा जी रात खानपुर मार्जे इन बाजार वारे रोड ते
मौलाना अब्दुल शकूर मार साहब और जमीयत उलमा इस्लाम खानपुर मार्ज तरफा मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां प्रोग्राम रखियो वियो आहे। बिरादर मुकर्रम भाऊ फयाज़ अहमद मार साहब तारीख़ वरती ऐं हुकुम फरमायो त कहिड़ी भी सूरत में हाज़िरी लगे अवां जमा सगोरी जी ज़ियारत करे इंतहाई दिल के खुशी थी है। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवां सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंजूर फरमाए। रजब महीनो अल्लाह तबारक व तआला जो महीनो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमजान शहरुल उम्मा। सब महीना अल्लाह पाक जा पर अल्लाह तबारक व तआला फरमाए तो सोना रजब महीनो मां अल्लाह जो। शाबान महीनो तो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो है। रमजान तो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत जो महीनो। जन्नत में एक नहर आ जंहिंजो नालो रजब। जंहिंजो पानी माखीअ खां वधीक मिठो आ, खीर खां वधीक सुफ़ैद आ, मक्खण खां वधीक नरम आ, जंहिंजो वाकुरो तीर वांगुर आ। जंहिं भी शख्स इन महीने जो हिकिड़ो भी रोज़ो रखियो हूंदो अल्लाह पाक उन बाने के उन रजब नहर जो शरबत जरूर प्यारी। जंहिं रजब जा 7 रोज़ा रखिया जहन्नम जा 7 ई दर बंद। जंहिं रजब जा 8 रोज़ा रखिया अल्लाह पाक उन बाने जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाजा खोलाए छॾी। इन महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला एक कमाल बख्शो। वो कमाल आहे मेराज जो। मेराज हर नबी के थियो। उन्हनि जी नुबुवत भी ज़मीन ते तो उन्हनि जो मेराज भी ज़मीन ते। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत ज़मीन ते आ ऐं आसमाननि ते आ, अर्श ते आ। मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज ज़मीन ते भी थियो आ त अर्शन ते भी थियो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं बुराक ज़मीन खां मथे पियो वञे त बुराक के ज़मीन पकड़ियो त काॾे तो मोहम्मद अरबी के कयूं वञे। ज़मीन न पई छॾे। किताबनि में लिखियल त अल्लाह चयुसि त तू मेराज वारी रात आ तू ज़मीन बुराक मां हथ कढ मां मथे घुराए करे पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी के पंहिंजो दीदारो कराए मेराज कराए वापस तोड़े मोकिलींदुसि। पर मेराज जो बयान मां ज़मीन जो कंदुसि। कुरान में आसमान जो जिक्र कोन त पहिरें आसमान ते विया ॿिए आसमान ते विया चौथे ते विया पंजे ते विया। सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। बयान हुई पाक औ आजाद हर ऐब का। अल्लाह में कोई ऐब कोने। सुबहान जी माना त पाक आ अल्लाह जी जात हर कमजोरी का। मौली अब्दुल जब्बार के भुख लगी है मानी तो घुरे ऐब ना है कमजोरी है। भुख लगी है बाबा शुगर कराए। उन्हें लगी है बाबा पानी प्यारे हो ऐब ना है कमजोरी। बीमार थी तो दवा तो कराए ऐब ना है कमजोरी।
शादी की जरूरत थी पई है, मानू शादी पियो करे, ऐब ना है, कमजोरी। शादी कई है, औलाद की जरूरत है, रड़ियों पियो करे, मौला मां के पुट दे, ऐब ना है, कमजोरी है। ओ जागो क्यों राजा ट्रे थी विया न सुमहू निंड क्यों, ऐब ना है, कमजोरी है। अल्लाह हर कमजोरी का पाक, अल्लाह मानी खाने का पाक, अल्लाह पानी पीने का पाक, अल्लाह ज़ाल का पाक, अब्बे का पाक, अम्मड़ का पाक। कुल हो अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। न कहीं मां जाओ न कहीं जणियो थे, न ज़ाल न बाल न आकय न अयाल, न मिट न माए, न मानी खाए न पानी पिए, न उन लगे न बीमारी वटे, न निंड करे। इन हर कमजोरी का अल्लाह पाक सुभान उनके चेबो आहे जाते इंसान जो अकुल खत्म थी वने, पंहिंजूं ताक़तूं खत्म थी वञनि, उते को कम थी वञे न तो वो समझे तो जाते हाणे मुझो कम थियो आहे न, इहा सुभान, इहा अल्लाह जी ज़ात। माता का पुछां तो जनाब यूनुस अलैहिस्सलाम जॾहिं पानी में बुल दिनों मच्छी के पेट में, वो पेट में वियो तो उते निकरण जा वस क्या होंदे, हथ पेर हया होंदे तो निकरा मच्छी के पेट में वियुसि। जॾहिं वस करे थकजी पियो, पोइ निबाण में रखणी पहुचे तो ला इलाहा इल्ला अंत सुबहानक, चो सुबहान अल्लाह। मुझा मौला तो सा कोई भी भाई वार कोने, तुझी ज़ात पाक, हर कमजोरी का पाक। सैर करायो बैतुल्ला, ॿिया मौली साहब मेरा जो बयान कंदा करे विया हूंदा, मां ये मुख्तसर अर्ज किया। पाक उहा ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो बैतुल्ला खां वठी करे बैतुल मुक़द्दस, इन जो ज़िक्र छो थियो? साईं जन पहिरियों आसमान, ॿियो टियों चौथों पंजों छहों सतों अर्श, सिदरतुल मुंतहा ते जिब्रील, साईं जन अइयां मथे विया। सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना, एतिरो वेझो थियो, एतिरो वेझो थियो जीअं तीर कमान जा मुंडा पाण में वेझा। साहबा चयो साईं तव्हां अल्लाह खे ॾिसी आयो? फरमाईंदा हा मां रब खे ॾिठो। साईं अल्लाह कीअं हो? फरमाईंदा रब बेमिसाल, लैस कमिसली, रब जो को मिसाल ही कोन जो मां तव्हांखे सम्झायां। मां ॾिसी आयसि पंहिंजे रब खे, मां ज़ागल बसर व मां तग़ा, जॾहिं मुंहिंजे बाने मूंखे ॾिठो रब जो दीदार कयईं त पोइ ईअं हिक टिक अख हणी बीठो, न अख बूटी ही ॾिठे मोहम्मद, न छिभ ॾिनी। मोटी आया मक्के वारनि एतराज़ कया, यो बैतुल्ला खां वठी बैतुल मुक़द्दस ताईं इहो ज़िक्र कयईं। मक्के वारनि इहो सुवाल कयो, शइ ॾिठण जो सुवाल थींदो आहे। साईं फरमाया मां मक्के खां हलियुमि, मदीने, बैतुल मुक़द्दस, तूर सीना, जबल, सत आसमान, सिदरतुल मुंतहा, रब खे ॾिसी मोटी आयुमि। मुंहिंजो बिस्तरो भी गर्म हो, पाणी वा वुज़ू वारो भी हले पियो, जंहिं दरवाज़े खे मूं क्रॉस करे वियो मोटी हुयमि त कड़ो भी लुॾे। इहो घणो पंध आहे, असां मथे आसमान ॾिसंदा आहियूं। अब तव्हां चवंदा इहो आसमान आहे, अब ईअं चवंदा न सभु इहो आसमान आहे। छा उलमा खां पुछो त आसमान ज़मीन खां वठी आसमान ताईं भलो अरबी घोड़ो 500 साल भॼे तॾहिं आसमान ते पुॼे। तुंहिंजी एॾी नज़र तेज़ थी वई छा तो हितों ॾिठो त आसमान नज़र आयो? इहो आसमान न आहे, इहा तुंहिंजी नज़र खुटी। यो आसमान ना है, या तुझी नजर खुट्टी है, आसमान मथे है। 500 साल पंध, 500 साल बियो आसमान, 500 साल टियों आसमान, विच में अइयां मथे विया बाहि जा हिकड़ा इलाइका आया, वरी थध जा इलाइका आया। यो पार करे 3500 साल जो पंधा 7 आसमान पार कर मिठो मोहम्मद मेराज करे मोटी आयो। कलो भी लुडे पो, वुज़ू जो पानी भी हले पो, तो मोहम्मद जो बिस्तरो भी गरम हो। यो कहीं करायो सुभान, जो हर कमजोरी का पाक मोटी आया। काफरन सवाल क्यों? उदो काफरन सवाल क्यों?
अब मां सुभाणे वञी लाड़काणे चवां त मां खानपुर महर में वाइस करे आयुसि। अब खानपुर केड़ी अब खानगढ़ जे भरसां जंहिंखे ये ॾिठल हूंदो ई शहर उहो मूंखां सुवाल कंदो त इहो खानपुर महर कीअं हो। जंहिंजो ॾिठल हूंदो उहो सुवाल कंदो, जंहिंजो ॾिठल न हूंदो पुछंदो ई न खानपुर अलाए काथे। लाड़काणे खां खानपुर वियो अलाए काथे अलाए कीअं खानगढ़ अलाए कीअं। भला मूंखे जंहिंजो ॾिठल हूंदो चवंदा खानगढ़ क्रॉस कयो ई। मां चयो हा। भला ॿुधाए त उहो रोड कीअं हो, खाननि जा बंगला हा, इहे हुई ॾिठई ये ॾिठई। पोइ मां ॾिठो हूंदुमि त ॿुधाईंदुसि त मक्की जा मुशरिक आसमाननि जो बयान क़ुरान में कोन्हे। मक्की जा मुशरिक आसमाननि जो सुवाल न पिया कनि। पहिरियों आसमान कीअं हो, ॿियो कीअं हो, टियों कीअं हो, अर्श कीअं हो, छो त उहा ॾिठल ई न हुई। उन्हनि खे त सुवाल कीअं कनि। मक्के जे मुशरिकनि खे बैतुल मुक़द्दस ॾिठल सुवाल पिया कनि बैतुल मुक़द्दस। त ॿुधा त बैतुल मुक़द्दस कीअं हो। अल्लाह बयान भी इहो कयो आहे त असां बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं पंहिंजे महबूब खे सैर करायो। हाणे नबी साईं खां पुछनि पिया त बैतुल मुक़द्दस कीअं, अक़सा मस्जिद ॿुधा कीअं। अब तव्हां मग़रिब खां वठी वेठा हो न हिते ॻाल्हायो नथा, वेठा हो न। हीअ लड़ लॻल आहे बल्बनि जी, मूंखे ॿुधाईंदो त घणा बल्ब लॻल वेठा बि मग़रिब खां वठी ॿुधायो त हितां खां वठी होसी ताईं बल्ब घणा लॻल आहिनि। साईं मौलवी साहब असां बल्ब कोन गणिया। नबी साईं दिलि में ख़्यालु कयो त मूंखां बि पुछनि था त बैतुल मुक़द्दस खे दरियूं घणियूं, दरवाज़ा घणा, ॿुधाए त रोशनदान घणा अथसि, शतीर घणा अथसि। मां तव्हांखां पुछां थो मग़रिब खां वठी वेठा हो, हाणे त राति जा पौणा 10 थियनि, तव्हां बल्ब बि न गणिया। तव्हां चओ त मौलवी साहब असां बल्ब गणिया। काफ़िरनि सुवाल कयो बैतुल मुक़द्दस खे दरवाज़ा घणा, ॾिसी जो आहे दरियूं घणियूं ॿुधा। अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल भर घबरान न, मेराज भी मां करायो थमाए त सच भी मां रब कंदुसि। सोना सां सॼो बैतुल मुक़द्दस जो नक्शो आणे करे तो मुहम्मद करीम जे अॻियां आणे था बीहारियो। काफ़िर सुवाल कंदा था वञनि तूं ॾिसंदो ॿुधाईंदो वञ। पुछनि था दर घणा आहिनि ॿुधाए, दरियूं घणियूं आहिनि ॿुधाए, रोशनदान घणा आहिनि ॿुधाए, मस्जिद अक़सा खे शतीर घणा आहिनि ॿुधाए। फरमाई त सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो, जेको होरियां चवंदो पंध वेंदो, भली पंध में बि राज़ी थई। खानपुर मार वारा पंध में बि राज़ी आहिनि, छो त असांजी हिकिड़ी जमायत आहे अल्लाह वारनि जी जमायत, जंहिंजो नालो तबलीग जमायत। पर कान ॾिस त अचे थी न त भॼंदो वञे बिस्तरा वटि कुल्हनि ते खणी पंहिंजी मस्जिद में आणे रख। इन रस्ते में तबलीग जमात वारनि जा बिस्तरा खणंदे रस्ते में जेकॾहिं तोखे मिट्टी लॻंदी न, अल्लाह जे रस्ते में अॼु आयो आहे न रोड ते वेठो आहे, जेका मिट्टी लॻई न ख़ुदा जो कसम आहे जहन्नम जो धुओं हराम। चओ न पोइ तबलीग जमात वारा पंध बि वेंदा, पंध बि सफ़र कंदी असांजी जमात। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ मदीने वेंदे मां लाड़काणे जो मौलवी आहियां, जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन रमज़ान जा रोज़ा वञी मके मदीने में रखंदो। पाक हुआ ज़ात हर कमजोरी खां हर ऐब खां, जे पंहिंजे बाने खे सैर करायो बैतुल्लाह खां वठी करे बैतुल मुक़द्दस। नबी से फरमायो ॿुधो 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 मेरा जो बयान मां वञा पियो, तव्हांजा काफ़िला विया वापार ते मोटिया पिया अचनि। साईं फरमाया मूंखे रस्ते में मिलिया, मां वञा पोइ न मोटिया पिया अचनि। एतिरे पंध ते मिलिया जो हुजूर फरमाया हिकिड़ो मंझंदि जे टाइम ते ईंदो, ॿियो मग़रिब पहुचंदो। साईं इहो ॿुधाए छो त साईं क्रॉस कयो, काफ़िला मिलिया हुजूर जो बुराक वञे। पर मुंहिंजे साईं फरमायो न काफ़िले वारनि मां हिकिड़ो माण्हू उठ तां किरियो आहे, उन
किरियो अथव जॾहिं जो मोटिया ॾिठो हिकिड़ो मंझंदि जो पौधो साईं हिसाब उन टाइम ते हिते मूंखे हिते मिलिया इन पंध जे हिसाब सां हिन टाइम ते पहुचंदा ॿियो वरी काफ़िलो हिते मिलियो उन हिसाब सां पर हिकिड़ो किरियो उन खां पुछई यार ॾे ख़बर बाह तुंहिंजी छो भॻी चइबो यार असांजो राह जो सफ़र हलंदो पियो हले काफ़िलो हले पियो हिकु अहिड़ी शइ असांजे काफ़िले खां मुंहिंजे उठ जे भरिसां गुज़र कयो जंहिंजो कद कॾहिं खां वॾो हो खचर खां नंढो हो रंग अछो हुसि पर एॾो तेज़ पियो वञे एॾो तेज़ पियो वञे हीअं जो झूको जो ॾिनई हीअं किरा जो कई त मुंहिंजी ॾाची टही पई मां ॾाचीअ तां किरी पयसि मुंहिंजी बाह भॻी पोइ इहा तेज़ रफ़्तार वञे पई इहो केरु हो चओ खानपुर वारो मिठे मोहम्मद करीम जो बुराक हो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा मकाम मुस्तफा नारे तकबीर ए मौली फयाज मुंहिंजो शागिर्द आहे मूंखे चवंदो मां तुंहिंजो सुर कंदो आहे मूंखे बि चयो यहाँ खानपुर वारा माण्हू वॾा मुजाहिद नारे जो जवाबु एॾो ॾींदा आहिनि जो खानगढ़ वारा ॿुधनि तहां त हिते बि साईं रड़ियूं कयूं हितों बि आवाज़ न निकितो मथे केॾी जमायत हल नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम शान मोहम्मद मुस्तफा मकाम मुस्तफा नारे तकबीर मुझे साईं जो शान ब किस्म अथव जिंदगी जा ब पहलू एक सूरत बी सीरत एक सूरत बी सीरत चौथ मोहम्मद करीम जी सूरत भी सुहणी आ त चौ सीरत भी सुहणी चौ सूरत में जमाल आ त चौ सीरत में कमाल ही कमाल आ एक तो कमाल बो तो जमाल एक तो इसमें मोहम्मद बो तो जिसमें मोहम्मद नबी साईं जो मेराज वडो कमाल वडो साईं जो मेराज करे मोटी आया बयान कयो अबू जहल प्रभु घंटा करो सैयदना अबू बकर सिद्दीक मिलियो रज़ी अल्लाह तआला अन्हु चो ची अबू बकर यार गाल त बुध हिकड़ो मानू मक्के खां पे वनी मदीनो बैतुल मुक़द्दस तूर सीना जबल सत आसमान वयो रब के दिसी मोटी आयो ये न चीज तुझो यार हिं तो चे इजमाली तौर पे सवाल करे अबू जहल अबू बकर सिद्दीक का मोटी अचे त कड़ो भी लुडे वुजू जो पानी भी हले बिस्तरो भी गरम ई थी सके थो काफर ऐं मुशरिक जी चालाकी सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह तआला नो चवेस तो अबू जहल गाल बुध जेकर या गाल मुझे मिठड़े मोहम्मद साईं कईया मुझे आका साईं कईया अल्लाह जे दादले नबी कईया ओ मां अबू बकर तो चवा त मुझो मिठो मोहम्मद करीम 100 सैकड़ो सच तो चवे मेराज जी तस्दीक कंदड़ नबी से फरमाया अबू बकर अंत सिद्दीक चौना सुभान अल्लाह अंत सिद्दीक तू सिद्दीक इन उम्मत में ताके आलम घणा मिलंदा इन उम्मत में ताके शहीद भी घणा मिलंदा इन उम्मत में ताके वडा वडा सखी भी घणा मिलंदा पर इन उम्मत में सिद्दीक भी मिलंदा पर इन उम्मत में सिद्दीक अकबर हिकड़ो जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक नबी का बाद में सजी सहाबा सजी उम्मत जो जे अगवाना तो मुझो सैयदना सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक छो तो उन जे फजीलत हिन कुरान बयान कई हां अम्मा सादे जने तोहमत लगी ना तोर मौजू हटी करे गाल खुली है अम्मा सादे जने तोहमत लगी ना तो सैयदना सिद्दीक अकबर के ॾाढो दुख थियो ज़ालिम मानू नबी जे घर का न मुड़िया हजरत अबू बकर सिद्दीक को करीबन के खैरात दींदो उन में जेके प्रोपगंडा पे कर उन में सहाबी हो मिस्दा ओ बदरी सहाबी हो मिस्दा वो भी उन संगत
तो हजरत अबू बकर सिद्दीक कसम खयो दिल में तक ते मिस्दा के खैरात न ॾींदुस, खैरात न ॾींदोमांसि, बस बंद के अल्लाह जे नबी जे घर ते तोहमत वरी उन सां गॾु। पर जने अल्लाह उन जा कसूर माफ कया, पर जने हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे बावजूद भी खैरात के बंद कयो, कुरान लई आयो सी पारो वरणो सूरत नूर। अल्लाह फरमाए तो वला या तलिउल फज़ल मिनकुम वसा, रब तो फरमाए मुझा मोहम्मद करीम फजीलत वारे शख्स के अवामा फजीलत वारे शख्स के या गाल नथी चुगाए जो खैरात ॾियण खां कसम खणे। समझो समझो, खैरात देना का खैरात बंद करे, कसम के नमा कसम तो खणा अते मिस्दा के खैरात न ॾींदो। जीअं कुरान लथो खानपुर वारा कुरान लथो बिचे मोहम्मद रे आयत आई, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहीं भी सहाबी के न घुरायो। थोड़ो सोच जाए, मैं कुछ मोटो मोटो ॻाल्हियूं अर्ज़ कयूं वञाए, थोड़ो सोच साईं जन कंहिंखे भी न घुरायो, कहीं भी साहबी के जी आयत लथी न सिद्धो हिकिड़े साहबी जो हेॾे वञ अबू बकर सिद्दीक के वठी न तो समझे तो सुभान अल्लाह चवे। हा मां रड़ियूं न कराईंदुसि, हा मां रड़ियूं राभाट न कराईंदुसि, मां अर्ज़ कयां त सैयदना अबू बकर सिद्दीक के नबी सही मोकिलियो वठी अचेसि। आयो साईं फरमायसि अबू बकर जी मुंहिंजा दिल भर कसम कयो थई छा खैरात न ॾियण खां? चे तो साईं हा, साईं हा, चई अल्लाह चयो थई हाणे इहो कसम भञ ग़रीबन के खैरात ॾे। थोरो ॾाढा त चओ हाणे इहो कसम टोड़ हाणे ग़रीब के मिस्दा के खैरात ॾे। हिन कुरान जे रूह सां जेको सैयदना अबू बकर सिद्दीक जे फजीलत जो इनकारी आ वो मुसलमान नाहे, काफर आ काफर। छो त सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला जी फजीलत जो अल्लाह जे कुरान बयान कर। नारे तकबीर, शान सिद्दीक अकबर, नारे तकबीर। पाक नबी इमामुल अंबिया जे सफर जो रातियूं बुध रातियूं एक मेराज जी रात भी हिजरत जी रात, मेराज वारी रात भी मेराज वारो सफर भी रात जो, हिजरत वारो सफर भी रात जो, मेराज वारी रात भी रफीक मिलो, हिजरत वारी रात भी रफीक मिलो, मेराज वारी रात भी सवारी मिली, हिजरत वारी रात भी सवारी मिली, मेराज वारो सफर या गाल जुदा है त मेराज वारी रात वारो रफीक सवारी समेत मिठे मोहम्मद करीम के दरवाजे ते आयो हो। खानपुर जा गैरतमंद मुसलमान हिजरत वारी रात मिठे मोहम्मद करीम के हुक्म थियो हो त अबू बकर सिद्दीक के दरवाजे ते वञो। ओरे ते सुभान अल्लाह समझी है त ॾाढा चवे। हां मेरा जवारी रात वारो रफीक हलियो 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 सिदरतुल मुंतहा भी रही। साईं फरमास हल न, चई साईं न मुझो दर्जो पूरो थियो, मुझी हद पूरी थी वई। अगर यके सर मुंह बरतर परम फिरोगे तजल्ला बिसोजत परम, इता एक वार सुरंदुम अल्लाह जे नूर सां सड़ी वेंदुम। साईं तू वञ खानपुर वारो ॿुधो, जिथे नूरन जे सरदार जो शान खुटो उतो बशर जे सरदार जे शान जी इब्तिदा पई थिए। चवनो सुभान अल्लाह। पर हिजरत वारी रात वारो रफीक मके खां हलियो मदीने, बदर में गॾु, ओहद में गॾु, हुनैन में गॾु, सुलह हुदैबिया में भी गॾु, मके में गॾु, मदीने में गॾु, गार में गॾु। अल्लाह 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 मके कुरान मथे ते आदमा सैयदना अबू बकर सिद्दीक के मिठे मोहम्मद करीम जे रोज़े में भी सुबह ॾिसी आयो। आए भाकुर पायूं नबी सां भई यार सुता पिया थई वनी ॾिसिया पक न पवई, वनी अखियूं खोले ॾिसिया तो लिखियो पियो आहे हाज़ा सैयदना अबू बकर सिद्दीक, हाज़ा उमर बिन ख़त्ताब, हाज़ा मुहम्मद रसूलुल्लाह। अबू बकर उमर नबी सां गॾु जन्नत में भाकुर पायूं सुता पिया नबी के बेड़े में चढ़ी तो जन्नत में पहुची। नबी जो कमाल ब किस्म, एक इस्मी दो जिस्मी, याने
इस्म मुबारक दुनिया में केड़ा कमाल ॾेखार ऐं जिस्म मुबारक दुनिया में केड़ा कमाल ॾेखार इस्म मुहम्मद ॿियनि नबियनि जा बि नालो कंहिंजो आदम कंहिंजो नूह कंहिंजो मूसा कंहिंजो इब्राहिम आदम जी माना कणक रंगो मूसा जी माना पाणीअ मां लथलो इसहाक जी माना मुर्कंदड़ ईसा जी माना ॻाढ़े रंग वारो नूह जी माना आराम अल्लाह अल्लाह खानपुर वारो उन्हनि जे नालनि में अहिड़ो कमाल न आहे जो शान जे तरफ़ इशारो करे पर हेॾे मुहम्मद मुहम्मद जी माना ई अहिड़ी आहे जेका ख़ुदि नबीअ जे शान जे तरफ़ इशारो थी करे मुहम्मद जी माना तारीफ़ कयल मुहम्मद जी माना वाखाणियल मुहम्मद जी माना सारायल मुहम्मद उनखे चइबो जंहिंजी तारीफ़ आसमान करे चंड में हुजे सिज में हुजे मुहम्मद उनखे चइबो जंहिंजे सदके चंड खे चांड्रोकी मिली सिज खे रोशनी मिली मुहम्मद उनखे चइबो जंहिंजे सदके सितारनि खे सूह मिली मुहम्मद उनखे चइबो जंहिंजे सदके ज़मीन खे वेकर मिली मुहम्मद उनखे चइबो जंहिंजे सदके जबरनि खे मज़बूती मिली मुहम्मद उनखे चइबो जंहिंजे सदके खीर मखण में मज़ो आयो जंहिंजे सदके गुलनि में खुशबू आई मुहम्मद उनखे चइबो जंहिंजे करे माखी मिठी थी मुहम्मद उनखे चइबो जंहिंजी तारीफ़ आदम अलैहिस्सलाम करे नूह अलैहिस्सलाम करे जनाबे दाऊद नबी करे मुहम्मद उनखे चइबो जंहिंजी घुर जनाबे इब्राहिम नबी कई मुहम्मद उनखे चइबो जंहिंजी जेको आहे बिशरत जनाबे ईसा नबी ॾिनी अल्लाह अल्लाह खानपुर मारजा गैरतमंद मुसलमान मुहम्मद उनखे चइबो जंहिंजी तारीफ़ तौरात में लिखियल ज़बूर में लिखियल इंजील में लिखियल अल्लाह अल्लाह मुहम्मद उनखे चइबो जंहिंजी तारीफ़ ख़ुदा अल्लाह पाण क़ुरान में करे त वरफ़अना 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 लक ज़िक्रक चौन सुबहान अल्लाह मोहम्मद इसमें मोहम्मद में कमाल यो जिसमें मोहम्मद में कमाल मां टे अर्ज़ कंदुसि टे हूं त वॾो कमाल नाले मुबारक में कहिड़ो कमाल दुनिया वारा था चवनि असांजे लाड़काणे वारा था चवनि असांजे कंबर वारा पिया चवनि खानपुर में चवनि था अलाए नथा चवनि दादा हे वहाबी अदा हे देवबंदी अब छाजे करे ची गुस्ताख रसूल ची कीअं ची नबी साईं खे पाण जहिड़ो था चवनि अब चवंदा आहिनि तव्हां लाइ कोन असां ॾाढा ची से नबी साईं चवनि था नबी बशर चवनि था नबी बशर असांखे पिया चवनि हाणे मुबारक अथव चओ नथा अल्हम्दुलिल्लाह ॾाढा बि चओ ऐं ॾाढा चओ साईं मुझे बरसाई कंबर वारो साईं तो चेवा नबी अल्लाह नाहे अल्लाह जो बंदो आ ऐं नबी बशर ता बुधो वाले न ता बुधो असां पे चऊं तो गुस्ताख आसे पर चो हक तो ज़ाहिर थींदो ना 1400 साल अग में हिन कुरान में ऐलान चूनस साईं हाणे पाण चयो बा बेमिसल असां कॾहिं चयो आहे त असां जहिड़ो आहे काफ़र आयो हुज़ूर खे चयईं पाण खे नबी पियो चवी साईं फरमाए मां आसमान वारनि जो नबी ज़मीन वारनि जो नबी जिन्ननि जो नबी हैवाननि जो नबी पखियुनि जो नबी परिंदनि जो नबी जीतनि जो नबी ओलह वारनि जो नबी ओभर वारनि जो नबी उत्तर वारनि जो नबी ॾखिण वारनि जो नबी ज़मीन वारनि जो नबी आसमान वारनि जो नबी जाते ख़ुदा जी ख़ुदाई आहे रब तो फरमाए उते मिठे मुहम्मद जी मुस्तफ़ाई आहे वो काफ़र चयो हे वण वण वणनि जो नबी आहे साईं जी वणनि जो नबी आहे साईं फरमाए हा माने वणनि जो बि नबी चई सॾु करता चई ॾिसां साईं जी चई सॾु करे सा चई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां सॾु कंदोमांसि तूं चवंदे इहो ठहियल अथसि तूं चवंदे न त जादू अथई न तंहिंजे करे वञ पाण घणा वण अथई जंहिं ते दिलि कढई उन वण जे टामी खां चयो या शजर ओ वण हल तोखे मिठो मुहम्मद सॾई वञी चवेनि इसमें मोहम्मद जो कमाल इसमें यानी नाले मुबारक
पियो वण घणा बीठा एकड़े के जन टाड़ी विच वण वारे ओ परे जगो जंग में वण हल तोखे मिठो मोहम्मद सदई पियो चो न ता सुभान अल्लाह हल तोखे मिठो मोहम्मद सदई पियो तो चे तो जमीन का पान के पट्टे ये वण भजंदो पियो अचे जी बच्चो पंहिंजे मां जे सद ते मता भी चए तो सलातो सलाम अलैहि या रसूल अल्लाह हे इसमें मोहम्मद जो कम मां मौलवी हां हाफिज हां कारी हां कुरान तो पढ़ाया 15 साल बच्चन के कुरान पढ़ाए 50 छोकरन के अलहमद खाली वन्ना से कुरान याद करायो तमे रात जो रोज 3 प्या थियन वाइस बो कया कने होते डी हमें 3 4 हाने भी अजे को डी हमें 3 वाइस आया चौथो रह जी वियो मां मौलवी हां मां ता जे खानपुर में कहे वण के बाऊ बधा बेली हेडी अची इंदो नथा गलायो अरे मौलवी यहाँ सदते इंदो चो फर्क का न चो फर्क का अब्दुल जब्बार जे सदते वण न इंदो मिठे मोहम्मद जो नालो बुधी वण रोणदो पियो अचे इसमें मोहम्मद जो कमाल पाक नबी इमामुल अंबिया जो सहाबिया जंजो नालो सफीना नालो तो बियो दस पर सफीना साईं सदे माना बेड़ो वींदो न जमात सां गड वो चवंदो था पाण वारो थेलो भी मुझे मत रख अदा तू भी थेलो मुझे मत रख अदा तू भी बिस्तरो रख मुझे मथा ये वो साईं ने फरमाया यार तू तो सफीनो आ तू तो बेड़ो आ हां तू तो बेड़ो आ बेड़े ते चढ़ियो पियो वञे ओच तो तूफान अचियो बेड़ो भजी पियुस तख्तो अची वियो तरंदो 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 किनारे ते आयो अया जो नजर कई त वडो जंगल आ हिया जो नजर कई त जंग मां शींह भजंदो तो अचे रानियों कंदो पियो अचे अल्लाह अल्लाह सहाबी तो चवे मां के न तीर न तलवार हाने यारे को सफर जो तकवल पानिया मां तरी तरी मसबो तुम इन सा मुकाबलो किया कया हजरत सफीना फरमाए तो मां भी दिल पकी करो अकल करे चयो मां से खबरदार ओ खानपुर मारवारो जी तू चवंदो ख्याल सा मां सा हथ गण जा मां फिलाने खान जो आया मता सुबाने गाल की ची में पवई मुंजी पुठी पकी थई ये चवंदो सफीना तो फरमा मां भी चयो मास आओ असदुल बर्री व अना मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जंग जा शेर ख्याल कजाए जे तू जंग जे जानवरन जो सरदार तमाम मिठे मोहम्मद करीम जो गुलाम आए दादा ना तो जे सुभान अल्लाह ख्याल सा मता चिड़ करे चाहे यारे देगी रे चुप करे जो सुभान अल्लाह हाने चाहे पिया भाई सुकया हां बई कम के ए बई कम कंदो चो सुभान अल्लाह से ख्याल का जाए मामूली मानू ना है मता हमलो करे कावड़े पहुंचे मुझे मथो नाराज तो जी तू इन जंग जे जानवर जो सरदार न त मां मिठे मोहम्मद मदीने जे मीर जो नौकर आया जी ये जो चो मां हमरा जा ठप ही ठरी अखिन मां पानी वहाईंदो सहाबी सगोरे जे कदम ते चुमी दई जन ज़बान हाल सां ॻाल्हाई ॾिसी चवे तो सफीना जे तू मोहम्मद जो नौकर आ त मां मोहम्मद जे नौकर जो नौकर आ इशारो ॾिनई पुठीअ ते चढ़ हलंदे हलंदे जंग मां क्रॉस कराए साम्हूं हिकिड़ी वञे पई सड़क इशारो नहीं सल्लो हाने या सीधी सड़क मदीने पी वञई वञे तो हज़रत सफीना रज़ी अल्लाह ताला नो फरमाए तो जने मां हलन लगो में पोटे ॾिठुम त वेचारो शींह जंहिंजे अखियुनि मां पानी वहे पियो होरनिया गाजूं पियो करे ॼण त ईअं चवंदो हुजे सफीना यार मां मदीने हल आका जे ज़ियारत जो वॾो शौक़ पर यार मां मदीने हलंदुसि पोइ मदीने वारा मांखे ॾिसी चवंदा पागल शींह खाए पियो हिन जे करे मदीने वारा परेशान थींदा इन जे करे यार मां मदीने न तो हला मां मदीने वारन के परेशान न कंदुसि ॼण त शींह पो चवे सफीना जॾहिं मदीने वञे मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मां शींह जा सलाम ॾिजाए चओ न सुभान अल्लाह
सद अफ़सोस अज माण्हुनि मदीने वारनि खे ईज़ाए छॾे। मां क़ुरान हथ में आ, मां मदीने वयुसि, मां वेंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां हर साल। हाणे बि तयारी आहे, अॻे साल जा बि रोज़ा रमज़ान में उते रखिया। हिक में खपाए वञे मोटी अलाह जो कसम हमारा बुढ़ा न ॾेई त वरी न घुराइजे, चुप थी विया। अना मुलो असांजो मींहुं खपराईंदो, यकीन कोन्हे। यकीन ईअं कर जीअं मुंहिंजे मौला अलीअ जो। चो अली अली आहे, नथा चओ? असांखे माण्हू चवंदा आहिनि मुला थी, बाबा मुला मुला चई छो? चई न मञनी नबी साईं खे, न मञनी अली साईं खे, न मञनी पीरान पीर खे, न मञनी कलंदर खे, कंहिंखे बि न मञनि। पीरनि फ़क़ीरनि खे ठुप न मरींदा आहिनि, सफ़ा कटड़ू आहिनि, सफ़ा ईअं आहिनि। हे अलाए छा छा चवंदा आहिनि। मां देवबंदियुनि जो, मां जमियत उलमा इस्लाम वारनि जो अदना, मां हालेजी वारनि जी दरगाह जो ख़ादिम, जुतियूं खण वारो। मां पंहिंजे मुर्शिदनि जो अक़ीदो बयानु कयां। हालेजी शरीफ़, ॾेर शरीफ़, अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद, उलमा देवबंद जो असां सभिनी खे मञींदा आहियूं। पीरनि खे, फ़क़ीरनि खे, इमामनि खे। अली असांजो इमाम, हसन असांजो इमाम, हुसैन असांजो इमाम, ज़ैनुल आबिदीन असांजो इमाम, इमाम बाकर असांजो इमाम, इमाम जाफ़र सादिक असांजो इमाम, मूसा काज़िम असांजो इमाम, अली रज़ा असांजो इमाम, अली तकी असांजो इमाम, अली नकी असांजो इमाम, हसन अस्करी असांजो इमाम। कंहिं 4 कयां, कंहिं 5 कयां, कंहिं 12 कयां, कंहिं 14 कयां। हिन देवबंदियुनि चइनि खे, 5 खे, 12 खे, 14 खे, मदीने जे मीर जे 1.25 लख सहाबा खे हिन अखियुनि ते रखी। हिक खे सहाबा, ॿिया खे अहल बैत, हिन खे रखी करे हिन सभिनी जा ग़ुलाम लॻा वेठा हो। मञींदा सभ खे हो, पर हिन क़ुरान ॾसियो आहे ॾुख ऐं सुख में घुरंदा हिक रब खां। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, शान इमाम हसनैन, शान अलीउल मुर्तज़ा। नारे तकबीर। असाने चवंदा ना इन जलसे ते न वञी। क्यों? जे इमामा को नहीं मनेदे, पीरा को भी नहीं मनेदे, सभिनी खे मञींदा हूं। वो असांजे पासे हिकिड़ो सफ़ा अहिड़ो डमर जो साहबा खे मञींदो न हो। पोइ हिकिड़ो पोइ चवेसि, चई आखे मदीने गया हम? चई हा गया हम। गाड़ी या कौम जा मुझे पाड़े में। चई जो तो को ओ नजर आए? चई कौन? ओहो अबू बकर वाले, उमर वाले। चई यार मैं को नजर नहीं आए। चई रोजे ते गया भी? चई हाँ गया हम, पर मैं को नजर ना आए। तो बियो उन ही जमायत जो पे आके कूड़ न मार, मने न मने तेरी मर्जी, बाकी यार हिन सही। चो न सुभान अल्लाह। चई कूड़ न हणु, मन्यु न मन्यु, पर आहिन सही। नबी सां गॾु सुतल हने। चो मोहम्मद जो रोज़ो पाक आ। वञनि था उते आज़ान थी अचे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, हिकिड़ा असां बैतुल्लाह त ॿिया बैतुल खला। ॾिठो अथव बैतुल खला? सम्झंदा आहियो बैतुल खला? अलाए असांजे पासे हिकिड़े खे चयो तूं मदीने वहीं? चई हा। चई बैतुल खला? चई उते त नफ़ल पढ़िया। ईअं त न आहे न? सम्झंदा आहियो न? असां मस्जिद में तो बैतुल खला चेरे करे। चई मां हिन जे पोइ हे क़ुरान मुंहिंजा तमिया मूंखे पोइ हिकिड़ो चवे असां हिन जे पोइ असां वाह हिन खे भंगी सम्झंदा। मां चयो हिन बि साईं मुसले ते वाह बि बीठो आहे। चई असांजे पोइ न पढ़ंदो। तुंहिंजा लख लुड़ी विया, तुंहिंजा लख लुड़ी विया, तुंहिंजा ओचा गाई अजाया, तुंहिंजा ये एहराम पाणी अजायो, तुंहिंजो मथो कूड़ाइणी अजायो। छो थो वञी मदीने न वञ? जे वञे थो त पोइ मदीने जी मिट्टीअ जी बि इज़त कर। हाजी हज ते वियो, चए पियो त मदीने जी ॾही खटी आहे। नबी साईं ख्वाब में ईमानो हलियो वई, मदीने जी ॾहीअ जी गिला कई अथई। सॼी राति सलातो सलाम अलैहि या रसूला पढ़े, निंड कई। साईं खे चई साईं नबी साईं ज़ियारत थियो। साईं मां बेअदबी सां न चयुमि, लफ़्ज़ निकिरी आहे। आका साईं फरमास उन चाहे ते वॾे वाक़े चयो त मदीने जी ॾहीअ जहिड़ी दुनिया में ॾही कान्हे। ॾहीअ जी गिला करो ईमान हले वञे। जेको चवे त अबू बकर उमर हेड़ा हन, हिकिड़ा था चवनि अबू बकर उमर नऊज़ बिल्लाह काफ़िरन, हिकिड़ा था चवनि मुसल्ले ते बीहण वारा काफ़िर। न नबी जो मुसल्लो भी पाक आ, इस्म भी पाक, जिस्म भी पाक, चादर भी पाक, बिस्तरो भी पाक। जो मोहम्मद मुस्तफा जो रोज़ो भी पाक आ।
नबी संजे चादर मुबारक ते मक न वेंदी तवज्जो कजो ओ मुसलमानों कलमे वारो जने अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहर मरियम इस्लाम अफीफा इस्लाम ते जने उंगस्त खई मुनाफिकन आशा खेड़ी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा के विहारे हुजूर फरमायो यार दियो खबर मके मशवरो तो दियो हजरत उस्मान का पूछो कहीं चयो सही तलाक दे उस्मान तू चादो चए चई से मां चवा तो तहां जी रानी आशा सिद्दीका पाका पाण फरमायो दलील दे सही मुझो दलील यो अखिन सा दिसा तो तुझे चादर मुबारक ते न मक्खी दी वे न मच्छर दोवे तुझे जिस्म ते न मक्खी दी वे न मच्छर आशा एड़ी हो जे हां तुझे चादर में रब बर्दाश्त न करे हां मां उस्मान जो दलील आ तुझी रानी पाका दलील चमो उमर तू दे हवा सही पर उमर तू दे हवा सही हवा उमर तो उमर ना ये पूछना ही गलत है कि कहां कहां है उमर जहां जहां है गैरत वहां वहां है उमर ये पूछना ही गलत है कि कहां कहां है उमर जहां जहां है अदल वहां वहां है उमर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान फारूक आजम उमर तू दे हवाले साईं पहली गाल त मोकल दे त मां उन माण्हुनि जो मुंठूं लुणा तलवार सां जिन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर ते इल्जाम है पाण फरमाए जज्बात न कर मशवरो दे उमर त जज्बाती हो चई साईं मां चवा तो तहां जी रानी आशा पाका न तो जी सुभान अल्लाह गाल खोली दे वो कंदो हां वरी गोरा न गोरा तुनी मर्जी आशा पाका मानो दलील दे चई साईं असां जंग ते हलंदासे पथरेली ज़मीन ते मुंहिंजा साईं तव्हां जुतीअ सूधा नमाज़ पढ़ाईंदा हो साईं रहा वो साईं के दफ़े तव्हां जुती लाथी तव्हां बियो 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 मां जुती लाया तव्हां जुती छो लाथी पाण फरमायो उमर मां जॾहिं नमाज़ पियो पढ़ाया न जुतीअ सां त जिबरील मूं वटि आयो मूंखे चई साईं तव्हां थोरी पंहिंजी जुती मुबारक लाहियो मूंखे रब मोकिलियो आहे तव्हांजी जुतीअ खे वार जेतिरी थोरी पलीती लॻी आहे लाहियो त मां जिबरील तुंहिंजी जुतियूं साफ़ कयां चओ न सुभान अल्लाह हज़रत उमर रोई वेठो चई सही तुझे जुती मुबारक खे वार जेतिरी भी रब पलीती बर्दाश्त नथो करे तुझे नाले ते नुक्तो भी रब बर्दाश्त न कयो वो आशा अहिड़ी हुजे हां त तुझी चादर में अचे हां पाण फरमायो दलील सही हज़रत उमर साईं जैसे परी ॻाल्हि या ॿुधायो त आशा जो तव्हां सां निकाह थियो तव्हांखे कंहिं सलाह अबू बकर उमर उस्मान अली पाण फरमायो जॾहिं ख़दीजा वफ़ात करे वई मुंहिंजे दिल ते सदमो थियो पो जिबरील आयो जन्नत मां जन्नत जे रूमाल में हिकिड़ी सुहिणी सूरत खणी करे मूंखे ॾेखारियईं ओ मुंहिंजा दिलबर नबी रब थो चवई घबरा न हीअ तुंहिंजी राणी आहे हीअ तुंहिंजी बीबी आहे अल्लाह 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 साईं फरमायो मूंखे सम्झ में ॻाल्हि न पई अचे मां छा कयां या केरु जॾहिं मुंहिंजो निकाह आशा सिद्दीक़ा सां थियो त मूंखे उहा सूरत याद अची वई अल्लाह निकाह करायो आहे त पोइ रख बि त रब ते न यो मुआमलो ओॾे छॾे 40 ॾींहं गुज़री आहे साईं हिकिड़े दफ़े कराया पाण पर में आशा काथे आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ कुंड में पियो रोए उनजी घरवारी हेॾो उथी आई साईं घोर वञा साईं आशा काथे आहे अल्लाहु अकबर आशा काथे आहे आशा उन ॾींहं खां वठी 40 ॾींहं 39 ॾींहं गुज़री आहिनि या मुसले ते पई अथव सजदे में न मानी थी खाए न पाणी थी पीए साईं जन थोरो पुछो आशा अहिड़ी ॻाल्हि आहे त ॿुधा न माशा रोअण में शुरू थी वई साईं मां पंहिंजी फरियाद मां कंहिंखे ॾोरापो न ॾींदसि मां जनाब याकूब अलैहिस्सलाम वारा लफ़्ज़ चवंदा इन्नमा अश्कू बसी व हुस्नी इलल्लाह मां पंहिंजे ॾुख ऐं कम जी दाह पंहिंजे रब खे पई ॾियां चई दे सुभान अल्लाह
कुरान लही आयो हिन कुरान के पढ़ो सूरत नूर 18 पारो बरुकू अम्मा आशा जे शान में लही आयो चौन सुभान अल्लाह गाल खुलिया न बुध जनाबे यूसुफ नबी ते तोहमत लगी 12 गाल आयो जनाबे बीबी मरम ते तोहमत लगी 12 गाल आयो अल्लाह अल्लाह रब फरमायो सोना इते कोई बार न गालाइंदो इते कोई मलाइक न गालाइंदो इते कोई नबी न गालाइंदो इते मोहम्मद मुस्तफा जी इज्जत गैर जो मसलो इते मां रब पान वकील थींदुस फरमाइंदा सुबहानक हादा बुहतानुन अज़ीम यौमइज़ि वफ़ीहिमुल्लाह दीनहुमुल हक़ व यअलमून अन्नल्लाह हुवल हक़्कुल मुबीन अल खबीसातु लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात उलाइका उलाइका मुबर्रऊन मिम्मा यकूलून लहुम मग़फ़िरतु व रिज़्क़ुन करीम दादा जो सुभान अल्लाह सवाब मिलंदई अल्लाह फरमायो ताज्जुब जो लफ्ज़ पाक हर कमजोरी का कंजी ज़ात रब पाक इडो वडो बोतान मुजा मोहम्मद सोहना पलीत मायूं पलीत मर्दन जे लाइ पलीत मर्द पलीत माइन जे लाइ पाक बीबियूं पाक मर्दन जे लाइ हन पाक मर्द पाक बीबियुनि जे लाइ हन उलाइका मुबर्रऊन उलाइका इशारो अल्लज़ी इशारो अल्लाह इशारो थोड़ी ते इहा तो जी आशा बरिया इन गाल का जेके चवन था मुझा मिठा मोहम्मद तू भी पाक आ त तुझे बिस्तरे ते अचण वारी आशा सिद्दीका भी पाक ही पाक कानपुर वारो जने मिठे मोहम्मद जे चादर ते रब मख बर्दाश्त अबू बकर उमर एड़ा हो जन हां अंदर जाए मिले ना कसम तो अल्लाह जो माता का पुछां तो असा का वधिक गैरत में मथे केरा चो अल्लाह नबी से फरमायो अना खय्यूरन पर वल्लाहु अखियर मुझे अल्लाह वधिक गैरतमंदा उदो फरमायो मां मोहम्मद गैरतमंद पर मुखा वधिक अल्लाह जो नबी जा सहाबा भी गैरतमंद जो अली भी गैरतमंद अली जो घर गैरत में आला इज्जत में आला अखलाक में आला हया में आला सखा में आला इबादत में आला अबू बकर उमर एड़ा हो जन हां तब अली उनके उते न रख रहे हां विड़े हां जंग करे हां खानपुर वारो थोरो सीने ते हथ रख तुझे कब्रिस्तान में गैर मुस्लिम रखंदा सब महर सब संगे चवा ब्या कौम वारा सब हे संगे चवा जेके भी आहिन तांजे इलाके में सब उठीदा बिहन के कबूल के गडानी के केड़ा खबरदार असा जे कब्रिस्तान में गैर मुस्लिम न असा के न खपे हां खुदा जी ज़ात जो कसम सब उठी खड़ा थो तहांजी गैरतूं मां पंहिंजी गैरत खुदा जो कसम सहाबा जे गैरत जे मुकाबले में न आणिया असा पंहिंजा खुदा जो कसम सजी जिंदगी जा अमल गड क्यों सहाबा जे एक खारक अध खारक जे मुकाबले में न चोली वडो गैरतिया अबू बकर उमर एड़ा हो जन हां मोहम्मद सा गड नसो मारे हां लठ खणे हां डंडो खणे हां पर अली के भी पक कही जिनके मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज ते हथ का उठी अबू बकर के बिहारे हुए पक्का ईमान वाला नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान उम्मी आयशा सिद्दीका बाबी है रचबते कूंडन खाण वारो रब खान जो अल्लाह खान जो अमीर मुआविया केरा कातिबुल वहिया चौना सुभान अल्लाह अमीर मुआविया कातिबुल वही जो फहो सलीम हुजन लाज़मिया ईमान जो हुजन लाज़मिया मुझे मिठे मोहम्मद जा कई कातिबा पर जने कुरान लही इंदो मिठो मोहम्मद अमीर मुआविया के सद करे चंदो ई कुरान लिखो तजी माना अमीर मुआविया जे ईमान में मिठे मोहम्मद जी पक
नबी से दुआ करी अल्लाह मेरे माविया के हिसाब किताब जो इल्म अता फरमा अल्लाह मेरे माविया जे सदके मानन के हिदायत फरमा घर में आया अम्मा उम्मे हबीबा अमीर माविया जी भेण अबू सुफियान जी धी अबू सुफियान या मुसलमान न थियो हो फतह मक्के खां पहुतो एक दफे मदीने घुमण आयो अम्मा उम्मे हबीबा मदीने जे मीर जी रानी आ अबू सुफियान जी न्याणी ही अमीर माविया जी भेण जिया जो भी घर घुमण आयो ईमान या ना हो रोड दी थी वने वनी बिस्तरो पई वेड़े उम्महातुल मोमिनीन अम्मा उम्मे हबीबा अमीर माविया जो पी अबू सुफियान दो चवेस पुत्र पीर न्याणे ने घुमण ईंदा हने न्याणियों बिस्तरा विछाए ॾींदियूं हनि अमड़ तू मुखे ॾिसी करे बिस्तरो वेड़े थी भला बिस्तरो मुंहिंजे लाइक न है या मां बिस्तरे जे लाइक न आहियां अम्मा उम्मे हबीबा चवे थी बाबा ईमान खां खाली आहियां तू हिन बिस्तरे जे लाइक न आहे छो त बिस्तरो मुंहिंजे मिठे मोहम्मद जो आहे ॿुधो उन अम्मा उम्मे हबीबा जे गोद में अमीर माविया सुतो पियो साईं जन आया ॾिठो त पंहिंजी भेण जे गोद में भाउ सुतो पियो वारनि में आंगुरियूं अथसि साईं ने फरमायो उम्मे हबीब अमीर माविया प्यारो थई साईं भाइर भेनरुनि खे प्यारा साईं मुंहिंजो भाउ आहे न साईं भाइर भेनरुनि खे प्यारा हूंदा नबी साईं फरमाए मता सम्झे त मूंखे प्यारो आहे अमीर माविया अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे बि ॾाढो प्यारो ये अमीर माविया सहाबी रसूल आहे नबी साईं फरमायो जंहिं मुंहिंजे ईमान जी नज़र सां मुंहिंजे चेहरे खे ॾिठो जहन्नम जी बाहि हराम चौ त मिठो मोहम्मद सच्चो चौ नबी जो रोज़ो पाक नबी जो रोज़ो पाक बिस्तरो पाक चादर पाक अल्लाह जो नालो तई इसमें मोहम्मद जो हया जंग जो जानवर शीं पियो करे अफ्रीका जे जंगल में मुझे साईं जा सहाबी सगोर मशहूर अथव अज भी मशहूर ते जंगल तमाम घणा जानवर फाड़ींदड़ सहाबा चो यार हिते त वॾा जानवर न फाड़ींदड़ हिकिड़े खे चई यार उथी भी ऐलान त कर अल्लाह अल्लाह वण ते चढ़ी चए तो या सिबा वल किलाबु खरजू मिन हाज़ल बर ओ जंग जा जानवर अज हिन जंग मां निकरी वञो छो त असां मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जा गुलाम पहुची विया आहियो और तो जे सुभान अल्लाह थको आ त मां तो खां के थकल बुधण मूंड आहे बुधण जो मूंड आहे मूंखे सफ़र करणो आहे राति मां त न रहंदुसि हलियो वेंदुसि हाँ सुभाणे असां ज़िले जी इलेक्शन आहे जमीतुल माइस्लाम तंहिंजे करे मां वेंदुसि तव्हां थका हो त पोइ हथु कढां नारे तकबीर जमीयतुल इस्लाम शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत सहाबी सगोरो तो चवे ऐलान करे जिए जो लथ में चेबो जंग जा जानवर निकरो जंग मां निकरी वञो असां मोहम्मद जा सहाबा पहुता जिए जो लथ बुध बुध जिए जो लथ नज़र जो क्या त जंग जे जानवरनि जो सरदार शींह पंहिंजे वात में बच्चा विझो निकतो पियो सब जानवर निकरी विया आराम सां बिस्तरा रखी सुम्ही पियासीं हिकिड़ो सहाबी सगोरो थो चए अध राति जो मुंहिंजी निंड में अखि जो ईअं खुले ॾिसां त सहाबा सगोरा सुता पिया आहिनि असांजो सामान पियो आहे पर असांजे चौधारी कड़ो चाड़ियूं जंग जा जानवर शींहं असांजो पहरेदारी पिया ॾियनि इसमें मोहम्मद जो कमाल वण तो ॿुधे त भॼन थो अचे जानवर आ त जिसमें मोहम्मद जो कमाल ॿुधाया आहे चओ न सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बगल में हथ विझी हीअं कंदो हो बरंदो हुस आका सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो अचो जिहाद ते साईं जन मको छड़े मदीने वया साहबा मदीने पिया वञन यार तवजो कजो खानपुर जा गैरतमंद मुसलमानो कुछ अर्ज़ कयूं वञाए सोच जाए साईं जन मको छड़े मदीने वया हिकिड़ो सहाबी सगोरो पंहिंजो जेको आहे बचड़ो खयूं करे लिखंदो पियो वञे अबू जला को ॾिनो
काॾे तो वञे जे मदीने छो तो वञे जी मुंहिंजो मिठो मोहम्मद मदीने ते हे केरु थई जे मुंहिंजो पुटड़ो अबू जहल समझी वियो पुट प्यारो हूंदुसि मोहम्मद प्यारो न हूंदुसि पुट खसईसि खसे करे चवे सो हाणे भली वञ अल्लाह अल्लाह कुर्बान वञा मुंहिंजे साईं जा सहाबी सगोरो रोई करे चवे सो अबू जहल भुल थई भुल मता चवे त पुट खसो तमास मोटंदो ना 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 मांखे अल्लाह जी ज़ात जो कसम यो पुट एॾो प्यारो नाहे जेॾो मिठो मोहम्मद करीम प्यारो आहे साद बिन अबी वक़ास अशरतुल मुबश्शिर सहाबी साईं जा साहबा घणा नथा ॻाल्हायो सब ॻाल्हायो कुल सहाबी घणा 1.25 लाख ऐं नबी घणा निस्बत ॾिस नबियन में रसूल घणा 300 घणा 313 नबी साईं जे 1.25 लाख सहाबा मां 313 जो शान मथे आ जिन जो बदरी सहाबी है बदरी साहबी मथे बुधो बुधो वरी 313 रसूलन मां अल्लाह 10 उलुल आज़म पैगंबर चूंडिया उलुल आज़म वरी मुझे नबी साईं जे सहाबा मां अल्लाह 10 अशरतुल मुबश्शिर चूंडिया अबू बकर फिल जन्नह माना तो चवा असा दे कावड़ा वेठा मलंग त तालीअ खे चौथो नंबर ॾिनो चौथो असा न ॾिनो असा के केड़ी ताकत हाले जी वारे पीरन के केड़ी ताकत जो नंबर विराइन मौली अब्दुल शकूर महर के केड़ी ताकत जो नंबर विराए साईं पान विराया अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर वाशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर वास्दकुहुम हयान उस्मान वाक़वाहुम माली हुजूर फरमाए मुझी उम्मत रहम करने वाला अबू बकर पान फरमाए काफर जमता सख्त उमर हया वजी खान सदाकत जो सच उस्मान तव वाक़वाहुम माली हदीस पढ़ंदा हर जुमे ते वाक़वाहुम माली नबी से फरमायो चीफ जस्टिस वडो जज अली तव अबू बकर जज ना है उमर जज ना है उस्मान जज नागे मदीने जे मीर फरमायो वडो जज मुंजो अली ठवा चौन सुभान अल्लाह अली जज नबी पान नंबर विराया आया कोड़ा थी सुअर मुख्तसर कदो पियो हला पान विराई असा की केड़ी ताकत पर मां ता का पुछां तो मिठो मोहम्मद असा जो पहिरियों भी नबी आ पोयों भी नबी आ नथा ॻाल्हायो नबीअ जो सरदार आ नबीअ आयो पहिरियां या पिछाड़ीअ में नथा ॻाल्हायो पोइ ॿिया नबी शान में वधी वियसि नथा ॻाल्हायो शानो कंहिंजो मथे आहे असांजे नबी साईं न ॿिया नबी सभु अॻ में आया असांजो नबी आयो आख़िर में पर शान त सभिनी खे मथे अथसि न पोइ अली जे चौथे नंबर ते आयो त अलीअ जो शान घटिजी वियो छा अली जो शान जेके गालियों अली में हन 1.25 लाख सहाबा में नाहन जेके गालियों अबू बकर में हन कहबे में नाहन हर गुले रा रंग बुवे दीगरस हर गुल के खुशबू भी पंहिंजी आ त रंग भी पंहिंजो हर सहाबी जो पंहिंजो शान निरालो अर्ज पो क्या मुंजा मोहतरम दोस्तों साईं हजरत सहाबी केड़ो आ साहब कलमो दो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो पढ़ो थई जहां मां छडे दे ना मामा कलमो न छडी मां दी छड कलमो न पढ़ मोहम्मद जी जान पचर छडेस तम जे नाम मां दी चवे जे कलमो न छडी ने त मां मानी न खाईंदी मां कहर ताला कलम जिसने कलमो न छडी अल्लाह अकबर चवे सो अमन मानी का एक दी गुजरियो बियो दी ट्रोनी कुरानी मां सदे करे चवेसी सद जी अमड़ी अज टियों डी थई मानी न खादी तमाय भुख हड़ताल ते वेठी आया
कलमो छॾे ॾे चवे थो अम्मा मां घोर वञाए तुंहिंजो मुतालबो तमामु वॾो आहे अम्मा ॿियो हुकुम कर त मां जान घोर कयां तूं थी चए त मिठे मोहम्मद खे छॾे ॾे ना 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 मुंहिंजी अमड़ मतां चवे त मां बुख हड़ताल कंदुमि कलमो छॾींदो अम्मा या भुल अथई ॻाल्हि ॿुध भलो अथई त मानी खा पाणी पी पर जे नथी खाए पीए त पोइ ॿुध तो जहिड़ियूं 1000 माइर उनियूं बुखियूं मरी वञनि मां मिठे मोहम्मद जो कलमो कोन छॾींदो मां ला तजिदु क़ौमन युमिनून चओ न सुभान अल्लाह कुरान फरमाए त ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हाद अल्लाह व रसूला वलौ कानू आबाहुम औ अबनाहुम औ इखवानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान रब तो फरमाए अल्लाह अल्लाह जे रसूल जी मोहब्बत में इन ईमान वारन जे सामो ॿाहिरि आया अबो आयो पुट आया ऐं अशीरतहुम मिट माइट आया सभिनी खां ताल्लुक टोड़े अल्लाह अल्लाह जे रसूल सां मोहब्बत कयो उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान रब तो फरमाए मुंहिंजा मोहम्मद अहिड़े ईमान वारनि जे दिलनि जे मथां असां ईमान जा ठप्पा हणी छॾिया अथऊं ईमान जा छॾे आया सब कुछ साईं फरमायो अबू जहल खे ख़बर पई 1000 ॼणा पे वरतियूं ॿुध ॿुध आख़िरी ॻाल्हि अथई 1000 ॼणा पे वरतियूं अबू जहल 1000 घोड़ा 1000 तलवारा 1000 ढाला 1000 तीर रंडियूं नचन पयूं बकरियूं कुसनि पयूं दफ़ वॼन पिया संजन के पतो पियो अबू जहल मक्के का हलियो असांजे हमले जे लाइ संजन ने ऐलान कयो पुत्र ओ बचड़ो निकरी था चो ताज़ा ताज़ा मक्को छॾे मदीने आया घर छॾियो ॿार छॾियो वतन छॾियो जान ते कपड़ा कंहिंजा पेरड़ा उघाड़ा कंहिंजा मथड़ा उघाड़ा कंहिंजी पुठड़ी उघाड़ी सलाम अंसारन खे जिन पंहिंजन बाग ॾिनो उन्हनि वीचारा नवां नवां आया हथियार कोन हा 313 ॼणा जिन में 2 नंढड़ा सुभान अल्लाह 2 नंढड़ा आया मथड़ा उगाड़ा पेरड़ा उगाड़ा खानपुर वारो मथड़ा उगाड़ा पेरड़ा उगाड़ा 8 तलवारूं 7 घोड़ा बस 8 तलवारूं 7 घोड़ा हथ में हिकिड़ो साईं जो साहब महीनो केड़ो रमजान जो चो सुभान अल्लाह रोजो भी रखियल न वो हाजी साहब सहाबा ते बकड़ सस्ती गाला सहाबा जी कुर्बानी दे दिस हे सहाबा जी सीरत जो मोहम्मद मुस्तफा जो शान अबू बकर संजो माइट ना है उमर माइट ना है उस्मान माइट ना है महरई कबोले कडानी ना है फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगज़हुम फबबुग़ज़ी अबगज़हुम साईं फरमायो तहां जी साहबा सां मोहब्बत छाजे करे आ पाण फरमाई मां मोहम्मद जे करे अबू बकर नबी सही सां पंहिंजो माल घो रखियो असां जी साहबा सां मोहब्बत असां मिट न आहिनि मक्के जा आहिनि मदीने जा हितों जा न आहिनि छो था मोहब्बत क्यों जो उन्हनि मोहम्मद जे मथां पंहिंजा बच्चा तन मन धन खोरे छॾियो खुदा जी ज़ात जो कसम जानियूं खोरियो उन्हनि मोहम्मद सां प्यार कयो आहे असां साहबा सां प्यार नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा मकाम मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत वो ये छो न चवां त जेको सहाबा जो गुलाम आ वो असांजो इमाम आ मां चवां न त सहाबा सां असांजी मोहब्बत मदीने जे वमन वमन अबगज़हुम फबबुग़ज़ी अबगज़हुम नंबर उन जो सार उन सां बुग़्ज़ मां मोहम्मद जे करे छो त मुंहिंजा सोहरा छो त मुंहिंजा सहाबी तव्हां सां कावड़ कई आहे मुंहिंजे करे जे मोहब्बत बि था कयो मुंहिंजे अल्लाह 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 3 दफ़ा नबी फरमायो अल्लाह 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 फी असहाबी
अल्लाह का जो मुझे सहाबा जे बारे में ला तसुब्बू असहाबी मुझे सहाबा के गालियों न दी मिठे मोहम्मद चयो शफात में उम्मीद था तो सहाबा जी इज्जत क्यों पाक नबी इमामुल अंबिया जो सहाबी आ जो नालो उकाशा हथ में सोनड़ी खणी आयो इसमें मोहम्मद जो कमाल एक खजड़ी हुजूर जे अग्यां आयो गरीब सफा गरीब साईं मां के हथियार न थई हथियार कानन तलवार काने हे खजिया जो सुंदड़ो साईं फरमायो काशा जी मोजा साईं गालियो न तो बुधाए बे बारे अगराई कंदड़ो नबी से फरमा मेराज वाली रात मेराज दे में अल्लाह मां के अग्यां पोया सजे खबे ने सब तुंजी उम्मत सजी इनमा 70,000 एड़ा थई जे समा हिसाब किताब न कंदम नबी से गाल के ट्रप दई गरीबो थियो इयो यू कहो साईं मां गरीबा मुझे ला दुआ गुर अल्लाह मां के उनन मां करे जैसा हिसाब किताब न कंदो नबी से दुआ करो मुझे मौला करीम इन मुझे गरीब सहाबी के उनन मां कर जैसा हिसाब किताब न कंदे एना बियो अल्लाह के रसूल मां भी पानो इजलिस सबक ता उकाशा वे हीरो उकाशो तो खंगोई खणी चौन सुभान अल्लाह हां लेकी जे कम में अगराई कंदो करे मौलवी को जे न मदरसे ला बोरी दे त पोई क्याली न कंदो कर आ सही हल वठ असा देऊ न देऊ मस्जिद में चंदो देऊ न देऊ में तो ब्या अगु हणी बस चौ सुभान अल्लाह हां अगराई करना क्यों आसान ते हलियो वन असर जो तो मुसलमानों रोजा रखो सबनी का पहरिया उठो रोजा रख लो रमजान शरीफ इंदो एडो रखन लो हमारा मौलवी साहब आवाज जो के रमजान शरीफ दो चे काडो ही दो एकले चयो चे छा थींदो रमजान शरीफ में चे रोजा रखना पवंदा चे ॾींहं जो चे हा चे हेडी गर्मियुनि में चे हा चे इंदो काडो चे ओलो हाँ जट असुर जो कुहाड़ी खणी वञी ॾिठई आओ बिली जबरन मां हिकिड़ी निकिती आहे ॾाची फर सूदी ठका जो के ने हणो हणा ॾाचीअ खे मारे विधई गोरो भॼी वियुसि मौली आयो चई मौली साहब मुबारक ते छाजी चई रमज़ान मारे आयो बाक़ी शरीफ़ भॼी वियो ईअं त न कंदव न रोज़ा रखंदव कि न देखा चांद रमज़ान का तो हो गया बीमार साईं मौली साहब ॾाढा रोज़ा रखा हाँ पर छा कयां मादे में सूर आहे हेडी शीशी मादे में सूर आहे साईं अल्लाह असां वॾी मोहब्बत ई हेल रोज़ा रखा हाँ हो जॾहिं वरी 25 26 तारीख़ थींदो पोइ सैयद तो शकूर बि जाए थोरो कमु आहे अब अच्छा है साईं के बेचारे के भरोसो चेले जैसे बुतऊ था हे महीनो 29 हुआ अरे तो के जो लगी न रोजा रखे न तो के लगी तो 29 हुआ भली असा न चौंदा रमजान अल्लाह 30 पूरा करे चले साईं ओ मानो था चवंदा त ईद अचर जी बाबा अचर जी थे या जुमे जी रोज़ो न रखंदो रमजान मां फासन वरी ईद ते तैयारी पियो कंदो हो ईद वारे ॾियारे ते बस सॼो महीनो रोज़ा न रखे ईद वारे ॾियारे ते ॾाढ़ी मुछ सफ़ा उठ मामा गोगड़ू हथ में तस्बीह मुला जी कला के हाजी को टोपी वरतई बगल में मुसलो परी सभ में बीठो हुंदो जन जुनेद बगदादी जो पोटरो अदा मुल्ला ना आया थे कावल मुल्लन वरी बियो चंदो अदा ये साइन ते खोलियूं पिया हुंदा खत्मन ते मुलो सॼे महीने रोज़ा रखे रमज़ान शरीफ हो हाणे सुबुह सां उथियो वीचारे का मुछां ठाहियूं को छा को छू को तैयारी कई खुतबे जो मुतालो कई हे क्या वेठो मुल्लन ते वञ भला मुल्ला नमाज़ पढ़ाए त मां वञा न हो मेलो लॻो आहे न गोए ते वञा न कुकड़नि जी मेल ते है मुसलमान अफ़सोस सद अफ़सोस छा कयो अल्लाहु अकबर साईं जन फरमायो पुट ओकाशा जी मुंहिंजा साईं मोटी हलऊं मोटी न चई साईं न हो 1000 ॼणा सब घोड़न ते रमज़ान जो महीनो चप भी सुका पिया हथियार भी कोने यार डंडड़िया खणी आयो ताकतवर रोई करे चवे तो साईं असा मूसा जे सहाबा वांगुर नायूं जो चऊंस आऊं तवर रब्बुक फकातिला इन्ना हुना काइदून मूसा
तू ही तुझो अल्लाह विड़ो असा ना 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 ओ सोना नबी असा तुझे अग्या असा तुझे पोया असा तुझे सजे असा तुझे खबे बच्चा घोर कंदा सही ही जानियो घोर कंदा से पर तुझे वार मुबारक को सो भाव लाणो को न दीदा सो सजन फरमायो माखे ले लठ यार माखे सजन लठ वर्जी जिसमें मोहम्मद जो कमाल माखे ले सजन लठ विजी पर ओकाशा जी मुजा सही अचई दी झप जाए हजरत ओकाशो फरमाए तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जो लठ उछली गिरी पई मां झप में कोन वनी जो खणा खानपुर वारो खजी जी सोटी मिठे मोहम्मद जे हथ बार में की तलवार बंदी हुई ये जिसमें मोहम्मद अम्मा आशा घर में आई आशा जी आका छाती करे से मां मानी पई पचाया पान फर में माखे दे मां भी पचराया हा हा साईं ने ता घर कम कराई ना चुप पाव मुस्लिम के तेल जो हणी होटल ते बेई सामने मानी त्यारा साहब त्यारा मानी भी पचाए न थाओ भी हुए दोन बोहारी भी हुए जन बारन सामो हुए जन मानी टे मते न कावड़े तो अचे घर विंदा क्यों कम कराइंदा क्यों बोहारी खणी न दियो बियो त कम करायो अमाशा घर में मानी पई पचाए आया करे करे ये भी चलदा त मानी पचाए तो मां मोहम्मद बकरियों पे दुहा संजन बकरी भी चारियों मता सुबाने को ए बाराली में को वेचारो बरो चको बकरियों चारे मानू चंदड़े बकरार चरियो जवाब में चंदो अदा मां बकरार ना है मिठे मोहम्मद की सुन्नत भी अदा की सबनी नबी ने बकरी चारी आका साईं भी चारी मता को मानी बचाए खानपुर के बाजार में मानो माने वारो पे कम करे चंदो ना दा आका जी सुन्नत हां साईं ने बकरी भी चारी बकरी जा खीर भी दुधा सबनी नबी ने कहा बकरियों चाराई मूसा नबी का 10 साल ना हां शोएब अलैहिस्सलाम जे शादी दी दींदो माए परनाई दो माए पर शर्त तई त 10 साल मुजू बकरियों चारी जैसे चारी जे 10 साल शर्त तई जे मथे कदे त तुझी मेहरबानी न त साल वरती हलियो वन जा 10 साल उल आज़म नबी जी जेको असो खिदमत शोएब अलैहिस्सलाम उन का वरती उल आज़म नबी कलीमुल्लाह हां साईं फरमाया आशा मां के दे त मां भी बच रहा है साजन मानी पचाए फरमाया आशा तनूर में विद 5 मिनट न गुजरिया अम्मी आशा तकीबा ताकिरा मुताखरा मरियम इस्लाम अफीफा इस्लाम मदीने जमीर जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी असा मोमिनन जी अमड़ अन्नबी क्यों औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम कानपुर वारो अल्लाह तो फरमाए नबी मोमिनन के पंजे साहन का भी वधिक प्यारो मुझे मिठे मोहम्मद जो रानियो ओ मोमिनो तवा जो अमड़ियो अम्मा फरमाई थी सही मुंह वारियो मानियो बची वयूं तहा वारी मानी कच्चिया सही पानी तने सो सही बाए सोरी न के पान मुरखिया खानपुर वारो अब्दुल जब्बार मुरके कुछ न थे मिठो मोहम्मद मुरकंदो हो त अल्लाह जन्नत जा अठे दरवाजा खोलाए सही ने फरमायो आशा कुछ न थियो त सही ने कच्ची सही ने फरमायो आशा हथ कंजा लगा था चौना सुभान अल्लाह सही फरमाया हथ कंजा लगा था से हे त दुनिया जी बाहया पर जंहिंखे मोहम्मद जा हथ लगन उनके जहन्नम जी बाह भी कोन सारी खानपुर वारो अबू बकर त मिठे मोहम्मद के कुलन ते खणी पहुंचायो गार में मोहम्मद के गोद में सुमारियो हो सहाबा सा मोहब्बत कयो इसमें मोहम्मद यो जिसमें मोहम्मद मुझे साईं जे हथन मुबारक जा हजारे मौजा अब्दुल जब्बार जे जबान के ताकत ना है नबी से मेराज करे मोटी आया मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब इब्राहिम नबी ने पूछ छो तो हक दोने जो डाडो हो न पूछिया न त घणी मिलेगी पर जो इब्राहिम खलील यानी पगमट यार दोस्त हो जेका से मिले चेंज पुत्र को त ना न के से ते साईं का छा पूछे त घणी मिले जेके मिली खण चो सुभान अल्लाह पर कलीम पूछो छो त कलीम हो कलाम कंदो हो कलम अल्लाह मूसा तकले चे घणी मिले चे पंजाब चे मुजन के ट्रे भी न भागा न पड़ंदा साईं वञ मथे वञ साईं न वया 9 दफा वयो भला हर हर चोपियो मोटाएस होब साईं रब करीम भला हिकमन छो न पियो माफ करेस
रब चयो हरा हरा चे तमा दीदार करायास बिन के एक दफो थो आ तुझे मोहम्मद ऐं मुझे मोहम्मद के 9 दफा 9 दफो ख्वाब में जमीन 9 दफो मूसा भी चइबो हर हर वञे मां त न ॾिसी सघियुमि मूंखे चईंदे लन तरानी मां चयो मां ॾिसां चई न ॾिसी सघंदे हिन जबल खे ॾिसी वई त पोइ हेॾे बिहला तौर मां ॾिठुमि त मां ॾिसण सां बेहोश थी वियुमि पोइ हाणे मां चयो मां न ॾिठो आहे त मोहम्मद हर हर दीदारो करे चयसि त मां मोहम्मद जो चेहरो ॾिसां भला मां तो ॾिसां तुंहिंजो चेहरो ओ दोस्तो चई साईं पंजाबी न थोरियूं अथई सभा खणी वञ वञ माफ़ कर तव्हां बि खानपुर वारा चवंदा हुजो त मूंसां અહીંયા बि ज़ोर करे सां त इहे बि माफ़ करायूं अचनि त जान छुटी पई है न अल्लाह फरमाए मुंहिंजा सोहणा ॿुड़ी न राथी अथनि 50 लिखियो पियो थी वञी चवे न पढ़नि 5 त सवाब मां 50 बिही पढ़ बी नथो पढ़ंदे वेही पढ़ वेही नथो पढ़ंदे सुम्ही पढ़ सुम्ही नथो पढ़े इशारा सां भी नमाज फर्ज थे नमाज पढ़ बेनमाजी कब्र मां उथंदो अला सूरत अल खनाज़िर शक्ल सूरत फला सद्दक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला रब 4 दफा तो चए बेनमाजी पाने ला तबाही करे छड़ी तबाही करे छड़ी तबाही करे छड़ी तबाही बर्बादी इते तबलीग जमात वाला चंदा सही दियो खबर भाई मस्जिद में जमात आई है कहते हमारे कपड़े पलीत एक तबलीग वालों बच्चे हमारे इलाके में औरतों को कपड़े आते हैं सिंध में मर्दों को भी आते हैं महीने महीने सदाई कपड़ा पलीत मुसलमान पलीत न थींदो आहे पलीत मुशरिका जो नमाज पढ़ंदा केड़ा पढ़ंदो सभिनी त कया हे ईद नमाज जा त कया न सच्ची बुधाई 5 वक्त अल्लाह से असांखे 5 वक्त नमाज पढ़ी तौफीक अता फरमा मौलाना अबू शकूर साहब जी भाऊ असां जेके भी दोस्तन में मुझे नाला कोन था अचनि मांखे जै मेरे जलसे में जानी माली तान में माल में रिज़्क में उम्र में सेहत में बरकत फरमा या अल्लाह कर्जदार कर दो फरमा रे औलाद ने नेक साले औलाद अता फरमा बीमार में शफा दे कामिल आजिल मुस्तमिर नसीब फरमा या अल्लाह इन खानपुर के आबाद फरमा इन गोठ के आबाद फरमा इन जलसे में जह सदी दिल से डिठो न उन अखिन के भी क्या मजदे हाले जहन्नम जी धुएं का बचा या अल्लाह सबनी के नेक नमाजी मुवाहिद बना सहाबा सा अहल बैत सा मोहब्बत नसीब फरमा रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह पंहिंजे इस्म आज़म जे मुहाबे बिनी जहान जो भलाई नसीब फरमा बिनी जहान जे बुरान तकलीफन का बचा ये दुनिया में इस्लाम सा ईमान सा एहसान कामिल सा खातमुल खैर थे दुनिया में रहन सलाम तरा दुनिया में घोरन जने मरो असा सभी ज़बान दी कलमो जारी हुजे सलात पढ़ो दुआ कबूल दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबी अजमाइन व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही सय्यिदना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व ज़ुर्रियातिही अजमाइन व बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु